धरतीअ जा धनी तव्हांजी रत सां संत जी नई तारीख़ लिखंदा। मुंहिंजो नालो सूबेदार आदम खान जिलो बचाइण ज़रूरी आहे। तुंहिंजो तालको ॿुधो त मिड़ई खैर तारी पियो अचे कटे जड़े छा फ़ैसलो मूंखे लॻे थो त नवाब खान खे मञाए वठंदा शाख वारी मोरी खां कटजण ते। चाचा जो हुन सिंध हथ सां ॿोड़ी आहे। हथ रातू पंध खे रूणियूं हणी असांखे बेघर कयो अथनि। जिन असांखे ॿोड़ियो आहे न, अल्लाह साईं उन्हनि ते बि कहर नाज़िल कंदो। न त हींअर ताईं 10 खां 12 फुट पाणी हुजे हा। मूंखे ख़बर आहे त जेके तव्हां पंहिंजे दौर में माण्हुनि खे ट्रकूं भरे ॾिनियूं हुयूं इमदाद जूं। मूंखे कारूं जी ख़ासियत अञा बि यादि आहे। सॼे तर में ॻाल्हि बाहि वांगुरु पखड़ियल हुई त पाणी खे हितां कट लॻण वारो। पोइ बि तव्हांखे ॿुधायां हा राति जा सुभाणे पाणी खे रस्तो ॾे। असां सद जा वारस आहियूं ऐं सिंध असांजी जिंद आहे। कारूं झर मूंखे नथो लॻे असांजो शहर ॿोॾि खां बची सघंदो। बंद खे कटजण त परे जी ॻाल्हि आहे। असां ते रहम कर, सिंध में आयल ॿोॾि खे ज़मीन में जज़ब कर। जागिन जो तूर परवा जिन मारू अड़न जो मुर्शिद आ बिन सांगी अड़न जी सारत ल मुंजा मारू सूरन में थई मुंजा सांगी सूरन में मुंजा मारू सूरन में थई मुंजा सांगी सूरन में बिताई वो मां तुझे पेरन के मुरन का कप्पे चढ़िंदुस। बस तव्हां पे बोर्ड जे बुढ़नि खे लुटियो था। जॾहिं बि पाणी असां ते काह कई आहे न त हुनखे शाख वारी मोरी खां रस्तो ॾिनो वेंदो आहे। हाणे उन्हनि जे दिमाग़ जो मेजारो ख़तम थी वियो आहे छा? जेकॾहिं कारूं छुराई छेर खे रत जा ॻोढ़ा न रोआरियमि न त मुंहिंजो नालो तातन न आहे। बद टुटी पियो। अछे लटे अटे सां गॾु मोड़ बि वया लुड़ी। अछे लटे अटे सां गॾु मोड़ बि वया लुड़ी। तन ते राति लॻणी हुई सा मेंदड़ी बुॾी वई। सी मारुन जा घोड़ा की जिंदड़ी